ऐं लिखण वारो बि आलिम जेकी ॻाल्हि करे थो उहो बि आलिम चवे थो हिकिड़ो आलिम दीन मस्जिद नबवी में पहुतो आहे मदीने पाक में आयो आहे मदीने पाक जो नाहे ॿाहिरि जो आहे उन आलिम जे लाइ फरमाइनि था मदीने पाक में पहुतो आहे गुरबत जो वक़्तु आहे खाइण लाइ कुझु कोन्हे 5 ॾिहाड़ा गुज़रिया वीचारे वटि खाइण जे लाइ कुझु बि न हुजे फाको हुजे बुख ते हुजे ॾिस त महबूब जे उम्मत जो अक़ीदो कहिड़ो आहे चवे थो 5 ॾिहाड़ा खाइण पीअण लाइ त मिले पियो पर खाइण लाइ कुझु कोन पियो मिले फाको आहे चवे थो ॿी का वाट नज़र कान आई आहे सिधो रोज़े पाक ते आयुसि अची करे अर्ज़ु कयो मां अना तैफ़ु गल्लैल या रसूल अल्लाह अर्ज़ु कई या रसूल अल्लाह अॼु राति मां मिस्कीन तो मोहम्मद करीम जो मेहमान कीअं वा शिरक मुस्तफ़ा खे सॾणो कीअं वा शिरक केरु थो चवे कहिड़े जाहिल चयो आहे कहिड़े अंधे चयो आहे कहिड़े गुमराह चयो आहे जेको चवे त मुस्तफ़ा खे सॾणो ग़लति वा शिरक वा उनखे चओ तूं पाण निभागो हां तोखे शरीयत जी ख़बर कान्हे तोखे हदीस जी ख़बर नाहे तोखे फ़िक़ह जी ख़बर नाहे उम्मत जे वलियनि जो उम्मत जे इमामनि जो उम्मत जे बुज़ुर्गनि जो अक़ीदो आहे त मुस्तफ़ा खे सॾु करणो सची तौहीद आहे मुस्तफ़ा के सॾु करणु शिरक न आहे जेकॾहिं शिरक हुजे हा त अल्लाह जा वली आलिम मुफ्ती हाफ़िज़ फ़क़ीह मुहद्दिस उसूली नक़ल हा उहो आलिम फरमाए थो अॼु जो नाहे हिंदुस्तान जो नाहे पाकिस्तान जो नाहे जो तूं चवे त बरेलवी हो तॾहिं उन पे ईअं चयो न उहो हिजाज़ पाक जो आलिम अर्ज़ु कई रोज़े ते या रसूल अल्लाह अॼु राति मां तो मोहम्मद करीम जो मेहमान चवे थो ईअं चवण खां पोइ वरी महबूब ते सलातो सलाम पढ़े वरी उन खां पोइ सोणे अबू बकर वटि आयो अबू बकर सोणे खे सलाम कई वरी सोणे उमर वटि आयो उमर वटि अची करे सलाम कई चवे थो राति थी आहे राति जो सुतो आहे अख सां लॻी आहे मदीने वारो मीर अची वियो आहे अबू बकर बि गॾु आहे उमर बि गॾु आहे त सोणो अली शेर ख़ुदा बि गॾु आहे लिखण वारो आलिम फरमाए थो अॼु जो नाहे पुरानो आलिम दीन हुआ वॾे मुस्तनद किताब में लिखे थो फरमाए थो महबूब जे सॼे पासे अबू बकर हुआ खॿे पासे उमर हुआ ऐं महबूब जे अॻियां अॻियां सोणो अली शेर ख़ुदा रस्तो साफ़ कंदो हलंदो पियो हले माण्हुनि खे ॼण त हटाईंदो पियो वञे सोणो अली शेर ख़ुदा आयो अची करे हमरा खे जाॻाई अची उथ रसूलुल्लाह अची वियो अथई चवे थो मां उथी पयुसि महबूब जो दीदार कयो महबूब करम जो दीदार नसीब थियो आहे ॾिठो आहे मुंहिंजे महबूब मदीने वारे जे हथनि मुबारकनि में मानी आहे हिकिड़ी मानी मुंहिंजे महबूब अचण सां उहा मानी मूंखे हथ में ॾिनी आहे महबूब फरमायो आहे तो मूंखे रोज़े ते अची करे चयो या रसूल अल्लाह मां तुंहिंजो महिमान हा मुंहिंजे महबूब फरमायो मां मोहम्मद करीम पंहिंजे महिमाननि खे बुखियो कोन छॾींदो हा तुंहिंजे लाइ मानी खणी करे मां ॿाहिरि आयो वो आलिम फरमाए थो उहा मानी चवे थो मां वठी करे ख्वाब में खाधी आहे चवे थो मां ख्वाब में खाधी ओ छाका राजा मुसलमान अॻिते त ॻाल्हि ॿुध फरमाए थो उहा मानी मां मस अञा अधु खाधी आहे अधु मानी खाइण खां पोइ मूंखे जाग थी वई चवे थो जाग जो त अञा अधु मानीअ जो बाक़ी मुंहिंजे हथनि में साण महबूब ॾिनो मता मुला को चवे तो ख्वाब में खाराईस न यो महबूब के खबर ही त मुला मता झगारे वारा मता बाजारे वारा सुभाणे एतराज करा के इन जो नक वठल चबो आ महबूब बुधायो ख्वाब जी गाल कोने मां पंहिंजे उम्मती खे जाग दे मानी नयूं थो वञा वो चवे तो ख्वाब में जागियो हां अध मानी ख्वाब में खादम वरी जागा जो त मुस्तफा जी जिंदल मानी हथ में गडवा मुश्क अंबर जी खुशबू अचे अबा बुधाए एड़े सोने नबी सां इश्क कजे